पीर जो गोठ में खबर ॾींदा हलो तो बल्दियाती इलेक्शन जो सरगर्मियों तेज़ इन हवाले से कोट दीन शाह वार्ड के रहवासिन जी अवामी न्यूज़ से गाल बोल वधिक ॾिसूं था। पीर जो गोठ का ओमान कासकेली जी न रिपोर्ट में जी त पीर जे गोठ में बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ईंदे सियासी सरगर्मियूं जेके तेज़ थी इन हवाले से पीर जे गोठ के रहवासिन से गाल बोल कंदासीं त गुज़िरियल 5 सालन में इन्हनि खे केतिरो रिलीफ मिलियो, रोड रस्ता मिलिया, सफ़ाई सुथराई ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में उन्हनि खे कहिड़ी उम्मीद सां वोट ॾींदा। अचो त इन हवाले सां हितों जे रहवासिन सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं। इहो ॾिनो अथव त भुटा चौकूं वॾी भुटनि घिटियुनि ताईं गंदनि जा ढेर थी विया आहिनि, नालियूं वॾा नालनि जा सूरत हाल अख़्तियार कनि। मां खोड़ दफ़ा एतिरे ॿार मासूम उहे नालनि में किरी था पवनि, अञा ताईं या त असांजा नुमाइंदा इंतज़ारु था कनि ॿार मरनि त पोइ ईंदा पुछण असांखां। असांखे रिलीफ त कोई कोन मिलियो, हथियूं जेको आहे उल्टो उन्हनि जा पंहिंजा जेब भरिजी आहिनि। एतिरे क़दुरु जो जेको रिलीफ आयो राशन जो उहो बि खाइजी आहे, हिन जा पेट कोन भरिजी सघिया आहिनि अञा ताईं। हाणे उहे इलेक्शन में तव्हां ॾींदा, हाणे तव्हांजी छा मोट हूंदी उन्हनि जे लाइ? असांजी मोट इहा हूंदी, असां तवा टंगे छॾींदासीं, ॿियो कहिड़ी मोट जी उन्हनि खे। असांखे जॾहिं को रिलीफ ई कोई न ॾींदो, असांजा ॿार बच्चा नालनि में किरनि था पिया, गंदगियुनि जा ढेर लॻा पिया आहिनि। त ॾिसो त अचो कैमरा जी अखि सां अॻे ॾिसो अची गंदगी जा केॾा ढेर पिया आहिनि। आवाज़ उथारियो आहे इन शयुनि जे लाइ? खोड़ दफ़ा चयो आहे, खोड़ दफ़ा नालियूं असां पंहिंजे पैसनि सां तामीर था करायूं, पोइ TMO हिननि जी पंहिंजी मर्ज़ी सां अचनि था, जेके बि अचनि था। हाणे अलाए कहिड़ो नुमाइंदो आहे आफ्ताब मुग़ल को, उहो रोज़ु वेठो फेसबुक ते वेठो आहे, हेॾे अलाए छो कोट दीन शाह में भुटनि जी घिटी उनखे नज़र ई कोन थी अचे पई। रोड रस्ता नालियूं न ठहियूं साईं, कुझु बि कोन। 15 साल पहिरियों जेको मुशरफ जे दौर में मुंहिंजी पंहिंजी घिटी ठही आहे, उनखां पोइ को लड़ी कोन थो अचे। असां पाण त नालियूं साफ़ करायूं, ॿार बच्चा असांजा गंदगी रोज़ु जेको उहे नालियुनि जा ढेर, उहे ॿार बच्चा उन्हनि मां था अचनि पिया। मंगणे जो हिकिड़ो घर आहे हिकिड़े माले में, हिते नाली न ठही, रोड रस्तो ठहियल आहे तव्हां वटि? अधूरो। घणे टाइम खां न आहे ठहियल? केतिरो अर्सो थी वियो आहे? 24 सालनि जा न ठहियो आहे कुझु बि। हाणे चूंडनि नुमाइंदनि खां अपील कयो पिया? अपील पिया कयूं पिया त असांखे सड़क बि ठही मिले ऐं कुझु ट्रांसफार्मर बि लॻी मिले ऐं हिनखे थोरो रोड ठाहियो वञे। इलेक्शन के 5 साल थी विया, हिन में को पीर ॻोठ वारनि खे रिलीफ मिलियो? कुझु कोन ॾिनो। घिटियूं वांदियूं पियूं आहिनि, पाणी बि पाणी वहे थो, घर ॿुॾनि था, कुझु छा मिले। अच्छा जी, बिल्कुल तव्हां कोट दीन शाह जे रहवासिन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, तमामु घणी हिननि में गुस्से जी लहर ऐं वोट ॾियण खां बि इनकार कयो। हिननि चयो असांखे 5 सालनि में कंहिं क़िस्म जो को बि रिलीफ न आहे ॾिनो वियो, न नाली न रोड रस्तो ठाहियो वियो आहे, केतिरा ई दफ़ा आवाज़ पिणु उठायो। हाणे वोट जी का बि उम्मीद न सम्झी वञे। कैमरामैन टीम सां गॾु नौमान कासकेली, अवामी न्यूज़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।